अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। फलौला इज़ा बलगतिल हुल्क़ूम व अंतुम हीनइज़िन तंज़ुरून वनहनु अक़रबु इलैहि मिनकुम वलाकिन ला तुबसिरून। फलौला इन कुंतुम गैर मदीन तरजिऊनहा इन कुंतुम सादिकीन। फ़अम्मा इन कान मिनल मुक़र्रबीन फ़रौहु व रैहानु व जन्नतु नईम। व अम्मा इन कान मिन अस्हाबिल यमीन फ़सलामुल लक मिन अस्हाबिल यमीन। व अम्मा इन कान मिनल मुकज़्ज़िबीन अद्दाल्लीन फ़नुज़ुलुम मिन हमीमिन व तस्लियतु जहीम। इन्न हाज़ा लहुव हक़्क़ुल यक़ीन। फ़सब्बिह बिस्मि रब्बिकल अज़ीम। सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। बल्लगना रसूलुहुन नबियुल हबीबुल करीम। वनहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन। वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबिय्य या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व शफीअना व हबीबिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि व बारिक व सल्लिम तस्लीमा। मुझा मुहतरम बुजुर्गो, मुकर्रम भाइरो, मूं गुनहगार सहकार अवां सामीन कराम जे साम्हूं हिन अज़ीम शान रूहानी ऐं नूरानी इज्तिमा में अल्लाह जल मजदहू जे कलाम करीम मां जन प्यारन आयतन जे तिलावत जो शरफ ऐं सआदत हासिल कई आ। उन्हनि जी तशरीह, तफ़सीर, वज़ाहत खां अॻु में तमहीदन कुछ ॻाल्हियूं अर्ज़ कबियूं, दुआ कयो अल्लाह जल शानहू अज़्ज़ बुरहानहू मुंहिंजो अर्ज़ करण अव्हां जो ॿुधन क़बूल फरमाए। असां वटि कंहिं मरहूम जे रूह खे ईसाले सवाब जे लाइ क़ुरान करीम जी तिलावत थींदी आहे, ख़ैरात थींदी आहे। पोइ को आलिम, को बुज़ुर्ग, को हाफ़िज़ सगोरो, को पढ़ियल हूंदो आहे। पोइ सभई चवंदा आहिनि साईं हेतिरा ख़त्मा, हेतिरो फलाणो, इहो बख़्शो। दुआ घुरो, सुठी शइ आहे। माण्हू रब करीम खां दुआ घुरे, पर ख़त्म शरीफ़ खां सवा कंहिं बे मरहूम जे ईसाल सवाब जे लाइ ॿियो जो कुझु कयो थो वञे। मसलन साईं नईमुद्दीन शामियानो हणायो, राडूं लॻरायूं, बल्ब लॻराया,
स्टेज ठहराई, इश्तिहार कढराया, कहें इन्हनि जो सवाब बख्शो आहे। कॾहिं दुआ घुरी थो त साईं शामियाननि जो सवाब, लॻड़ियुनि जो, बल्बनि जो जवाब ॾियो न। असल छा आहे त जॾहिं तअय्युन थी वियो, मुक़रर थी वई तारीख़, फलाणे मरहूम जे रूह खे दर्जे पहचान जे लाइ ख़ैरात थींदी, जलसो थींदो, जो कुझु बि कयो वेंदो उन जे इरादे करण सां, नियत करण सां जेका बि ख़िदमत थी, चाहे लॻड़ियूं लॻियूं, राडूं लॻियूं, शामियानो लॻो, स्टेज ठही, खुदा वास्ते मानी खाराई वई, शुरूआत थी, उन मरहूम खे हर शइ जो दर्जो पहुचण शुरू थी। मूं अर्ज़ पे कयो त कंहिं मरहूम जे मथां तव्हां वेठा आहियो, क़ुरान शरीफ़ जी तिलावत पिया कयो, ज़ाहिर आहे तव्हांखे दावत मिली हूंदी। अदा साईं क़िबला मुफ्ती मोहम्मद सालेह साईं जे मथां ख़त्म शरीफ़ पढ़णो आहे। बख़्शण त पंहिंजे जाइ ते, पर तव्हां जॾहिं इन नियत सां औज़ु बिल्लाह बिस्मिल्लाह करे शुरू कयो त उन साईं ॾे अव्हां जे सवाब जी रवानगी थी। तव्हां जो सवाब बि तव्हां लाइ रखियो वियो। बख़्शण सां तव्हां जो सवाब ख़त्म न थी वियो। उलमाए आलाम लिखियो आहे त केर केतिरनि खे माण्हुनि खे हिकु छा बचा रूए ज़मीन ते रहंदड़नि हबीब लबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उम्मत जे अरवाह खे क़ुरान करीम जो ख़त्म बख़्शे थो त उन्हनि सभिनी खे पूरो पूरो ख़त्म जो दर्जो बि मिले थो। पढ़ंदड़ जे लाइ बि अल्लाह फरमाए थो रखे छॾियो, छो त मूं वटि खोट कान्हे। कहिड़ी मूं वटि कमी आहे? सोच फिक्र उहो कंदो आहे, बचत उहो कंदो आहे जेको चवंदा त मुंहिंजी शइ खपी वेंदी, हीअ मुंहिंजी शइ खुटी वेंदी। रब्बुल आलमीन जल शानो जो इरशाद आहे त बाना जेकी तव्हां वटि आहे उहो खुटी वेंदो आहे, पर जेको मूं अल्लाह करीम वटां सो खुटंदो न आहे। त अव्हां जो वेहण, क़ुरान करीम ॿुधण, जलसे में शामिल थियण या साहबज़ादा साहब जो ही प्रोग्राम रखण, इहो सभ जो सभ रब करीम जे करम सां मुफ्ती साईं मरहूम खे दर्जो मिले पियो, मिलंदो, अव्हां जे लाइ बि रखियल हूंदो। आयतूं जेके पढ़ियूं उन्हनि जी तशरीह खां अॻु में अर्ज़ पे कयुमि त तमहीदन चंद कलमात अर्ज़ कयां। अल्लाह ताला मुंहिंजो अर्ज़ करणु क़बूल फरमाए, अव्हां जो ॿुधणु क़बूल फरमाए। इन यकीन सां त असांजो दुरूद मदीने वारा आका ॿुधनि पिया, खुली वॾे आवाज़ सां मूंसां मिली दुरूद पढ़ो। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। बुलंद आवाज करे पढ़ो, बुलंद आवाज से। अर्ज़ी हो त दुनिया में को बि ठाहिण वारो का शइ ठाहींदो आहे त कोशिश इहा कंदो त इहा शइ घणो वक़्तु हले। ईअं आहे? कोन था ॻाल्हायो, खुली जवाब ॾियो न। जवाबे बासवाब। का बि शइ केरु ठाहींदो त इहो ज़हन रखंदो त इहा शइ घणी देर ताईं हले। टेबल आहे घणी देर ताईं हले, कुर्सी आहे घणी देर ताईं हले। का बि शइ ठाहींदो इन जे लाइ त घणी देर ताईं हले, उहा शइ मज़बूत हुजे, सुठी हुजे। मुंहिंजो नालो थींदो त यार फलाणी फैक्ट्री जेका न शइ तयारु कई आहे उहा ॾाढी बाक़ीदार आहे, जटरादार आहे। असांजे पाकिस्तान मुल्क में कपिड़ो ठहंदो आहे त ठाहींदा पाकिस्तानी आहिनि पर ठपो जापान जो हणंदा आहिनि, त माण्हू सम्झनि
जापान जो अचो तो उहा शइ सुठी हूंदी आहे। हर कारीगर का बि शइ तयारु कंदो आहे त वस कंदो त उहा शइ घणी देर ताईं हले ऐं वस कंदो त उहा शइ ड्रहे न ख़तम न थिए। ईअं आहे भाउ? वॾे आवाज़ सां जवाब ॾियो। मूंखे रब्बुल आलमीन तौफ़ीक़ ॾे, कोशिश कंदुसि त 2-3 मिंट तव्हांजा वठां, पर रुॻी हिम्मत करे जवाब ॾींदा हलो। हबीब करीम अलैहिस्सलाम जा आशिक़ जॾहिं तूं कारीगर आहीं त इहा सोच थो रखी, ॿियो को कारीगर आहे त इहा सोच थो रखे, कहिड़ो बि कंहिं शइ जो सन्नाव आहे ठाहींदड़ आहे त इहा सोच थो रखे, पर उन जे बरअक्स रब्बुल आलमीन जल शानहु अज़्ज़ बुरहान हुजे कुदरत ऐं सनत ॾे निहार ॾे थो त ठाहे बि पाण थो त ड्राहे बि पाण थो। ईअं आहे न? ॾाढा ॻाल्हायो। अहिड़ा सुहिणा सुहिणा इंसान जन खे ॾिसंदे माण्हूअ खे करार अचे, कन खे नंढे हूंदे मौत अची वञे, कन खे जवानीअ में मौत अची वञे, कन खे पीरीअ में मौत अची वञे, के हादसे में 5-5 10-10 हलिया वञनि, के 57 हलिया वञनि, वरी रुॻी इंसाननि। पर पाण इरशाद थो फरमाए क़ुरान करीम में त मां सभिनी खे ख़त्म कंदुसि। क़ुरान पाक या अल्लाह ही हेॾो आसमान बीठो आहे, अल्लाह फरमाए थो इज़ा समाउन फतरत, इहो फाटंदो टुटंदो किरी पवंदो, इनखे बि ख़त्म करे छॾींदुसि। इज़ा समाउन शक्कत, आसमान फाटंदो। मौला भला ही सुहिणो सिज फरमाए थो इज़ा शम्सु कुव्विरत, बेनूर बनाए वेढ़े जम बाल थींदो आहे, ईअं इनखे मां रब्बुल आलमीन जहन्नम जे हवाले करे छॾींदुसि। या अल्लाह ही समुंड वीरूं था छॾीन, दुनिया खे घेरो करे बीठा आहिनि। अल्लाह फरमाए थो इज़ल बिहार सुजरत, इन्हनि खे बाहियूं ॾींदुसि, इहे सड़ी वेंदा जे तेल खे बाहि वठंदी। सारे जहान खे मां पाण टुकड़ा टुकड़ा करे, टोटा टोटा करे, ज़रा ज़रा करे छॾींदुसि। या अल्लाह तुंहिंजी शान तां क़ुर्बान वञूं। सॼी दुनिया में जेको बि का शइ ठाहे थो, चए थो त भली देर ताईं रहे, सालनि जा साल हले, घणी देर ताईं हले, तो अल्लाह जो वरी निज़ामी निरालो। इहो सुभान अल्लाह प्यारो पर वधायो। या अल्लाह इहो छा जे लाइ, इहो छा जे लाइ? अल्लाह ताला फरमाए थो मूं सॼो जहान इंसान जे लाइ ठाहियो आहे। हुवल्लज़ी ख़लक़ लकुम मा फिल अर्द जमीआ, मूं सभु जेकी बि ज़मीन में तव्हां जे लाइ पैदा कयो आहे, अव्हां जे लाइ वजूद में ॾिनो आहे, पर अव्हां खे बि हमेशा रहण जे लाइ पैदा न कयो आहे, हमेशा रहण जे लाइ वजूद में न आंदो आहे, हमेशा रहण जे लाइ नेस्त मां हस्त न कयो आहे। छा जे लाइ पैदा कयो आहे? फरमाए थो तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर। बरकत वारो मां अल्लाह आहियां, वॾी शान वारी मुंहिंजी ज़ात आहे, मां वॾे ख़ैर कसीर वारो आहियां, जंहिं मुंहिंजे हथ में बादशाही आहे ऐं उहो हर शइ ते क़ादिर आहे। अल्लज़ी ख़लक़ल मौत वल हयात लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला। मूं अव्हां खे हमेशा रहण जे लाइ पैदाई न कयो आहे, वजूद ई न ॾिनो आहे। अव्हां खे मूं कंहिं आरज़ी कम जे लाइ दुनिया ते वजूद ॾिनो आहे, टाइम ॾिनो आहे। जीअं कंहिंखे मोकिलियो आहे ट्रेनिंग ते, 2 साल ट्रेनिंग थई, 2 साल ट्रेनिंग थई, या वञ अमेरिका में या जापान में कोर्स वञी करे, या 5 महीना या 2 महीना, जो उनखे टाइम ॾिबो आहे। ईअं मूं अल्लाह जल शानहु अव्हां खे टाइम ॾिनो आहे, अव्हां खे आसमान
आसमान जिला तव्हां जा अमल सुहना आहिनि या बुरा, चंगा आहिनि या न, भला कम था कयो या गंदा, मूं रब करीम खे राज़ी था कयो या मूंखां रूकरदानी था कयो। जॾहिं अव्हां ख़ुद कंहिं मख़सूस टाइम जे लाइ आया आहियो, वरी तव्हांखे मोटाइणो आहे त जेके शयूं तव्हां जे करे पैदा कयूं अथमि उन्हनि खे बि ख़तम करे छॾींदुसि। अबाई शामियानो छो लॻो आहे? जलसे लाइ। ॻाल्हि चाला नथा सम्झो? जलसे लाइ कुर्सी टेबल स्टेज छाला ठही आहे? जलसो ख़तम थियो त इहे हूंदा या वेंदा? जवाब ॾियो, जवाब ॾियो। वेंदा न रहंदा न। अल्लाह फरमाए थो जॾहिं तव्हांखे मूं पंहिंजे इबादत लाइ वजूद ॾिनो आहे, मूं अव्हां खे आज़ान जे लाइ दुनिया ते आंदो आहे, सभु शयूं अव्हां जे करे ठाहियूं अथमि, पोइ जॾहिं तव्हां ई न रहंदव त जेके शयूं अव्हां जे करे ठहियूं आहिनि उहे बि न रहंदियूं। अव्हां शायानो ख़तमु कंदव, मां आसमान ख़तमु कंदुसि। अव्हां बल्ब ख़तमु कंदव, मां सिज चंड ख़तमु कंदुसि। अव्हां स्टेज ख़तमु कंदव, मां अव्हां जूं बंगला जायूं पंहिंजे प्यारे मलाक जी फूक ॼारे ख़तमु करे छॾींदुसि। छो त मक़सद जेको हो उहो जॾहिं ॿिए पासे हलियो हुयो त हर शइ हली वेंदी। मुंहिंजा मालिक मिठा, भला असांखे जो तूं फना कंदी त असां में केतिरा मरहला हूंदा, असां में केतिरियूं ॻाल्हियूं हूंदियूं, असां कहिड़े कहिड़े हाल में हूंदासीं। रब्बुल आलमीन इन्हनि आयतुनि में बयान फरमायो जेके मूं अव्हां जे अॻियां तिलावत कई। वॾे आवाज़ सां चओ सुभान अल्लाह, खुली चओ सुभान अल्लाह। कुरान करीम खे समझो। वॾे में वॾो असां में ऐब, असां में कमज़ोरी, इंतिहाई चोटीअ जी ख़राबी इहा आहे जो असां अल्लाह जे क़ुरान ऐं महबूब आका जे फरमान खे समझण छॾे ये बस वारा लगा वतऊं, रुगी ये गिट करते हलदा वतऊं। मुझे हबीब करीम ते दुरूद पढ़ो मोहब्बत सा, सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैहि या हबीब अल्लाह। वॾो आवाज़ कयो, केतिरा दोस्त आयो? सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैहि या हबीब अल्लाह। अल्लाह ताला इन्हनि आयतुनि में पहिरियां त इरशाद फरमायो आहे त अव्हां खे जॾहिं मां पाण ॾे घुराईंदुसि, हिन जहान मां लॾाईंदुसि, तो उन वक्त में तव्हांजी छा हालत हूंदी? कॾहिं मौत खे यादि कयो थे? ॻाल्हाए त सही मुंहिंजा भाउ, एतिरो मौत खां गाफ़िल, अल्लाह जे ख़ौफ़ खां ख़ाली, बुराइयुनि ते ज़ोर ॾियण वारो असांजो ज़हन बणिजी वियो आहे जो ख़ुदा शल पनाह में रखे। अल्लाह ताला फरमाए थो फलौला इज़ा बलगती हुल्क़ूम व अंतुम हीनइज़िन तंज़ुरून व नहनु अक़रब इलैहि मिनकुम वलाकिन ला तुबसिरून। पाण खे काबिल समझण वारो, पाण खे पावर में समझण वारो, पाण खे सब कुछ समझण वारो, जॾहिं अव्हां जे पीउ जो या अव्हां जे भाउ जो या अव्हां जे पुट जो या अव्हां जे नग जो या अव्हां जे जीजल अम्मा जो या अव्हां जे न्याणीअ जो या अव्हां जे कंहिं अज़ीज़ करीब जो या अव्हां जे कंहिं दोस्त जो साह पेरनि खां छिकजी करे उन जे निड़ीअ में पहुचंदो आहे, सकरात महसूस थींदी आहे, वेठा हूंदा आहियो, ॾिसंदा आहियो, रुअण खां सवाइ का गली न हूंदी अथव, हा हा कंदा आहियो, ॻोढ़ा जा मींहं वसाईंदा आहियो। जे तव्हां में ताक़त आहे त उनखे छो नथा बचायो? ॾिसो वेठा, ॾिसो वेठा, मुंहिंजी जीजल अम्मा पई वञे, मुंहिंजो पुनल पीउ पियो वञे,
मुझे दिल बर्बाद पियो वञे, मुझे जिगर जो टुकड़ो पुट पियो वञे, मुझो नंग इज्जत लज पई वञे, मुझी घरवारी पई वञे। अल्लाह फरमाए तो फलौला पुछो न हो इज़ा बलगतिल हुलक़ूम जॾहिं साह निड़ीअ में पहुतो आहे व अंतुम हीनज़िन तंज़ुरून ॾिसो वेठा निहारियो वेठा हुन वीचारे जी अखि या छित में आहे या भित में आहे या पुट ॾे आहे या दरवाज़े ॾे आहे, निहारे वेठो त सभई मथां वेठा आहिनि पर केरु मूंखे हथ नथो विझी सघे, केरु मूंखे नथो छॾाए सघे। अल्लाह फरमाए थो तव्हां 5 फुट परे आहियो, फुट परे आहियो, खट ते वेठा आहियो, कुर्सी ते वेठा आहियो, पर वनहनु अक़रब इलैहि मिनकुम वलाकिन ला तुबसिरून। असीं उनखे अव्हां खां वधीक वेझा आहियूं, असीं उनखे अव्हां खां वधीक करीब आहियूं। एतिरो वेझो मां अल्लाह आहियां पर तूं ॾिसी कोन थो, तुंहिंजी नज़र कम कान थी करे। हू वीचारो परेशान आहे, हुनखे साह निकिरण वक़्तु छा महसूस थी रहियो आहे, केतिरी सख़्ती महसूस थी रही आहे। अचो मुंहिंजे मदीने वारे आका जे दरबार में हलूं, सोने हबीब आका खां पुछूं त हबीब करीम अवां महिरबानी करे ॿुधायो त इहा जॾहिं साह जी निड़ीअ में फासंदो आहे सकरात हूंदी आहे, जीअं क़ुरान करीम में इरशाद आहे सकरातुल मौत बिल हक़, मौत जी सकरात हक़ आहे। मुंहिंजा हबीब उन वक़्त में उहो मय्यत छा महसूस कंदो आहे, कॾहिं यादि कयो, कॾहिं सोचो थो। मुंहिंजा साईं फरमाए त अक्सरू ज़िक्र हाज़िमिल लज़्ज़ात, लज़्ज़तूं खटियूं बनाईंदड़ विञाईंदड़ मौत उनखे घणो यादि कयो। हिक रिवायत में आयो आहे त जेको रोज़ानो 21 भेरा या 25 भेरा मौत खे यादि कंदो अल्लाह ताला उन जी सकरात आसान कंदो, बल्कि रब करीम उनखे शहीदनि जे सदके शहादत जो दर्जो नसीब फरमाईंदो। असां में ग़फ़लत आहे, असां में बेतवजही आहे, असांखे मौत यादि कोन्हे, असांजे घरनि में बुराइनि जा ॾा लॻा पिया आहिनि, असां वटि शराब पियो हले, असां वटि व्याज पियो हले, असां वटि रिश्वत पई हले, असां वटि हरामखोरी पई हले, असांखे न ख़ुदा यादि आहे न मदीने वारो आको मिठो मिठो आका मिठो मोहम्मद मुस्तफ़ा यादि आहे। आहियूं मुस्लमान, आहियूं मुस्लमान। मुंहिंजे हबीब करीम जे मोहब्बत वारो पाण खे ज़िम्मेदार समझूं, पाण खे अल्लाह जी बारगाह में जवाबदार समझूं, पाण खे लम्हे लम्हे में सोचणो आहे त मुंहिंजो वक़्तु कीअं थो गुज़रे, मुंहिंजी ज़िंदगी कीअं पई गुज़रे, मुंहिंजी हयाती छा में पई गुज़रे। दुरूद बुलंद आवाज़ सां पढ़ो, जेके निंड में आहियोसीं जागो। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। वॾो आवाज़ कयो, बुलंद आवाज़ सां। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मौत जूं घड़ियूं एतिरियूं सख़्त घड़ियूं अल्लाह फरमाए थो पियो फलौला इन कुंतुम गैर मदीनीन तरजिऊनहा इन कुंतुम सादिकीन। इहो आवाज़ थोरो आहे, कुझु वधायो। मूं समझो त लाड़काने में नवा उलमा तकरीरूं था कनि, सो ॾाढा के तव्हां जोश जज़्बा वधिया हूंदा, पर मां समझा थो त मूं वारा हाल बि पूरा आहिनि, तव्हां वरी मूंखे बि मारे था वञो। हबीब करीम जे मोहब्बत वारो वॾे आवाज़ सां चओ सुभान अल्लाह, खुली चओ सुभान अल्लाह, खुली चओ। फलौला छो न हो इन कुंतुम गैर मदीनीन,
के चंदा छा जो मौत छा सकरात छा जी क़यामत छा जो फलाणो अल्लाह फरमाए तो भला जी तव्हां खे जज़ा मिलनी नाहे बदलो मिलणो नाहे हिसाब किताब थियणो नाहे पोइ वेठा आहियो त उनखे मोटायो छो नथा अबा कंहिं सदर पंहिंजो पीउ मोटायो जवाब ॾाढा जवाब ॾियो कंहिं वज़ीर आज़म मोटायो सिकंदर ज़ुल्करनैन ओभर ओलह की बादशाही पियो करे जॾहिं दुनिया तां रहलत पियो करे जी जल अम्मा जेरी हुई चए थो अम्मा मां हिन जहान खे छॾियां थो कुछ मुझा मारूज़ात याद कर उन्हीं ते अमल करा जा अबा कहिड़ा मारूज़ात छा थो चाही अम्मा मुझे रूह जी परवाज़ खां पोइ जॾहिं कफन ॾियारी त मुझा हथ कफन खां ॿाहिरि कढाए छॾ रूह ज़मीन जो बादशाह तोखे जेकॾहिं 5 लख थिया त बुराई खे ॻोल्हे थो मारी नंबर ॿियो मुझे जनाज़े सां फौज हलाजा डॉक्टरनि जी टीम हलाजा पार्टी में औरतूं घुराए हसीन जमील औरतूं उन्हनि खे कंहिं पासे ते विहारजा पुट छा पियो चवी अम्मा हिकिड़ी ॻाल्हि ॿी बा जॾहिं मुंहिंजे क़बर ते महिरबानी करे दुआ करण अची सॾु करी त मूंखे सिकंदर करे सॾु न कजा ज़ुल्करनैन करे सॾु कजा मां वेचारी समझी न पई छा थो चए अबा छा चयला अम्मा हथ इन लाइ ॿाहिरि हुजनि त दुनिया ॾिसे त केरु कुझु खणी न ईंदो जॾहिं मां कुझु नथो खणी वञा त ॿियो छा खणी वेंदो हिकु अल्लाह जे बाने जो मशहूर शेर आहे त मुहैया गो के सब सामान मुल्की और माली थे सिकंदर जब गया दुनिया से दोनों हाथ खाली थे रब्बुल आलमीन जा बानो मौत के ज़हन में रखो निमाज़ जी पाबंदी कयो तफ़सीर तनवीर ईमान सिंधीअ में आहे हिते कुतुब खाननि ते मिली वेंदो अव्हां खे उन जे 29 पारे सूरत तबारक वारे पारे में ॾिसो मूं पाण पंहिंजे अखियुनि सां ॾिठी आहे ॿ टे दफ़ा ज़ियारत कई आहे उन हदीस जी लिखे थो मुंहिंजा महबूब आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था सही हदीस आहे त जंहिं माण्हूअ हिकिड़ी निमाज़ ॼाणी वाणी छॾे ॾिनी ॼण 70 भेरा ज़िना कया हिसाब लगाया मां अर्ज़ कंदो आहियां त साईं जलसा सवेर कयो फजर जी निमाज़ मां हुन खां न वञी ख़ुदा जा प्यारा त चवंदा आहिनि तहज्जुद बि न वञी तहज्जुद खां पोइ तिलावत कलाम करीम न वञी ज़िक्र जो मुराक़बो न वञी छो त पोइ असुर जॾहिं थींदो आहे दुनिया निंड में पई हूंदी आहे त अल्लाह ताला पंहिंजे रहमत जो ख़ुसूसी तवज्जो फरमाईंदो आहे पहिरें आसमान ते पढ़ा ॾियारींदो आहे मलाइका चओ आहे को शफ़ा घुरंदड़ त शफ़ा ॾियांसि हलाल रोज़ी घुरंदड़ त हलाल रोज़ी ॾियांसि बरकतूं घुरंदड़ त बरकतूं ॾियांसि पर मलाइको हेठि लही वञो ॾिसो सुतल कहिड़ा आहिनि जागन कहिड़ा पिया मौला फलाणा सुता पिया आहिनि फलाणा जागन पिया अल्लाह फरमाए थो जेके जागन पिया इन्हनि जो मक़ाम बुलंद थो कयां जेके सुता पिया आहिनि इहे इन्हनि जे दरवाज़नि ते धिका खाईंदा रहंदा ऐं दुआउनि जे लाइ रोंदा जलसे जो मक़सद छा आहे मक़सद छा आहे सुन्नीयो कुझु समझो बज़िद न रहो समझो त मां वायद ॿुधो तकिर ॿुधी मूं छा चरायो अल्लाह ताला जे हबीब अलैहि सलाम फरमायो हिकिड़ी निमाज़ जेकॾहिं वई ॼण 70 भेरा ज़िना कया मदीने जे मीर जो आशिक अल्लामा इब्न हजर मक्की उन किताब लिखियो आहे अज़वाजिर अन इख्तिराफिल क़बाइर उन में लिखे थो त बेनमाज़ी जॾहिं क़ब्र में ईंदो त माण्हू सम्झंदा त लाहिरासीं मिटीअ ते पर उन जे कफ़न जे हेठां जहन्नम जा टांटा मलाक विछाईंदा
अल्लाह हिकिड़ो नाग मुक़रर कंदो जो कोन खे चंपो हणंदो त सभु ऊन ज़िराअन फिल अर्द 70 हथ ज़मीन में लही वेंदो वरी कढंदुसि वरी चंपो हणंदो लही वेंदो हबीब फरमाए त क़यामत ताईं इहो नाग हुन खे मारींदो रहंदो तो आशिक सदाई सुन्नी सदाई दारू हणी त मां परवानो आहियां मुहम्मदी शमअ जो तोखां मूंखां निमाज़ हली वञे तोखां मूंखां तहज्जुद हलियो वञे तोखां मूंखां ज़िक्र हलियो वञे क़ुरान करीम जी तिलावत हली वञे मदीने वारे मीर जे मथां सलात सलाम वारो वज़ीफ़ो रहिजी वञे दलाल ख़ैरात रहिजी वञे हिज़्ब आज़म रहिजी वञे त पोइ मुंहिंजा पिरी पल छा मक़सद समझो मक़सद खे हथ कयो वारा थी पंहिंजे ज़िंदगीअ जूं क़ीमती घड़ियूं अजायूं न विञायो मथां रमज़ान पाक जो महीनो पियो अचे को तुंहिंजो मेहमान को मुंहिंजो मेहमान ही आहे अल्लाह जी तरफ़ां मोकिलियल मेहमान ॾाढा चओ सुभान अल्लाह वॾे आवाज़ सां चओ मां तुंहिंजी तबियत खे आनू पैसो सुञाणा थो उन पासे बि हली दंगो थींदो पर फिलहाल मां तोखे अर्ज़ कयां त पंहिंजी इस्लाह कर पंहिंजे क़ल्ब जी रोशनी हासिल कर फलाणे जो मुरीद फलाणे जो मुरीद फलाणे जो मुरीद आहियां पर मुरीद जो मक़सद छा आहे त क़ल्ब में सफ़ाई पैदा थिए क़ल्ब में तजल्ली पैदा थिए क़ल्ब में नूर पैदा थिए वेठो लाड़काणे में आहीं लाड़काणे न पर ॼण त मदीने में वेठो आहीं मुझा पिरी मुझा मिठड़ा भा मुझा अद्दा मुझा दोस्त अल्लाह जे प्यारनि जी तारीख़ पर उन जी ज़िंदगी जे अहवाल खे मुताल कर मुझे तुझे मुर्शिदन जो मुर्शिद सैयदना गौसे आज़म कुतुबुल आलम रहमतुल्लाह ताला ने फरमाइन था पिया कंहिं पुछो त क़िबला अवां पेशाब वारी जाइ ॾे वञो था पेट खाली करण वारी जाइ ॾे वञो था असीं वरी पोयां था वञूं त उते त सिर्फ़ खुशबू आ ॿियो कुझु आहे पीरनि जे पीर रोशन ज़मीर मुहियुद्दीन मीर अंदर जे अक्सीर दिलबर दस्तगीर महबूब रब्बे कदीर रज़ी अल्लाह ताला ने इरशाद फरमायो त ए मुंहिंजे मोहब्बत वारो मुरीदो अवां सच्ची ॻाल्हि था कयो जीअं मदीने वारा आका वेंदा हा खाली मोटी ईंदा हा अम्मा आयशा सिद्दीक़ा फरमाए थी पई त मूं ते गंदगी न ॾिठी मूं ते बदबू न ॾिठी मूं ते काश न ॾिठी सिर्फ़ जंहिं मिट्टीअ ते आकाए नामदार वही आया वहा बि खुशबू मुश्कवारी कंदी ही पाण फरमाईं था पिया ज़ाहिर में वजूद अब्दुल कादर जो आहे पर मुहम्मदी हक़ीक़त जे तजल्लियुनि फ़ैज़ अब्दुल कादर खे पाण में फना करे छॾियो आहे जीअं मदीने वारे जे पेट मां खुशबू निकिरंदी ही ईअं मदीने वारे जे सदके उन जे बच्चे अब्दुल कादर मां बि खुशबू निकिरी रही नारे तकबीर नारे रिसालत या सय्यदी या रसूल अल्लाह नारे हैदरी नारे पीर साईं बुलबुले मदीना जिंदा छा समझो थई मदीने मुनव्वर में हाणी गुज़ारे वियो आहे वफ़ात करे वियो आहे नजदी गैर मुक़ल्लिद आलम हो हुयो सिंधी हुयो तव्हांजी लाड़काने जा मौली साहब उन वटि वेंदा हुआ पक्को गैर मुक़ल्लिद हो कंहिं ॿुधायसि मुंहिंजे नाले माण्हू मोकिली त महिरबानी कयो मूंसां मिलो मूं चयो मां छो मिलां चई मां पूढ़ो आहियां मूंखे टंगुनि में तकलीफ़ आहे मिलो मां गुफ़्तगू दौरान मूं उन खां पुछियो तव्हांजो हज़रत पीरनि जे पीर जे मुतअल्लिक़ छा ख़्यालु आहे पक्को गैर मुक़ल्लिद नजदी जंहिं तसव्वुफ़ जे इमाम शेख अकबर जे रद में अरबी में 4 जुल्दनि में किताब लिखियो आहे अर्रद्दुल औफर अल शेख अल अकबर मूं वटि आहे उहो किताब उन चयो उन इकरार कंदे चई त तव्हां उन खे अलाह छा था चओ असीं उन खे इल्म जे दुनिया जो इमाम था मञूं
हजरत बादशाह पीर सहेला फरमाया इब्ने तामिया जड़ो सख्त वहाबिन जो बानी वहाबियत जो बिज विझण वारो वो खुद लिखे थो त पीरनि जे पीर खां करामतूं ईअं निकिरंदियूं हूं जस दरिया जूं छोलियूं हूंदियूं आहिनि समुंड जी वीर हूंदी आहे। मां चयो भला तव्हां करामतूं नथा मञो क़ुरान हदीस में साबित आहिनि जे केरु थो चए त नथा मञो पर हथ जूं जेके ठाहिनि था उहे न मञींदासीं। कामिलन आरफन सालिहन अल्लाह दी प्यारन जे फैज़ दे निहार तवज्जुहात आलिया दे निहार कल्ब जी सफाई दे निहार नूरे मुहम्मदी कीअं दिलनि में पटींदा हा उन दे निहार रस्मी रवाजी मुरीदी न हुजे मुरीद हुजे त उन जे वार वार मां रत जे कतरे कतरे मां अल्लाह जे ज़िक्र जा अनवार नज़र अचनि या गिलाऊं करे कूड़ हणी तोहमतूं हणी बुरो चवे वई कंहिंखे हज़रत हबीब करीम जा उम्मतीयो रमज़ान पाक जो महीनो अचे पियो मुंहिंजे पीरनि जे पीर सोहणे अब्दुल कादिर जीलानी पंहिंजे किताब अल गुनियतुल तालिबी तरीक़ुल हक़ में लिखियो आहे त रमज़ान 5 हर्फ़ रे मीम ज़ात अल्फ नून रे मां मुराद रहमत जेको रोज़ा रखे ते रब जी रहमत ई रहमत मीम मां मुराद मोहब्बत जेको रोज़ा रखे ते सां अल्लाह जी मोहब्बत ज़ात मुराद ज़मानत जेको रोज़ा रखे ते जन्नत जो ही महीनो ज़ामिन अल्फ मां मुराद अल्फत जेको रोज़ा रखे ते सां अल्लाह जी उल्फत नून मां मुराद नजात जेको रोज़ा रखे ते जहन्नम जी बाह खां नजात। सभई चओ सुभान अल्लाह। सोना हबीब फरमाइन था पिया त मन फरह बिदुखूल रमज़ान चंद्र बीठो हाणे त रेडियो आ टीवी आ अॻे माण्हू ॾिसंदा हुआ भितियुनि ते छितियुनि ते चढ़ी अंगुर खणंदा ओए हो रमज़ान पाक जो चंद्र बीठो आहे हबीब में था चंद्र बीठो आहे ही ख़ुशि थो थिए त या अल्लाह भली आयो ही महीनो मां रोज़ा रखंदुसि ख़ुशि थो थिए मुंहिंजा साईं समय था ख़ुशि थियनि साईं अल्लाह हिन ते जहन्नम जी बाहराम करे थो छॾे। केॾी मेहरबानी आहे केॾी मेहरबानी आहे। सैयदना मूसा अल्लाह जो कलीम अल्लाह ताला फरमाए तो वकल्लम अल्लाह मूसा तकलीमा अल्लाह ताला मूसा के ॻाल्हाइण जो शरफ़ शान बख़्शियो हो चओ सुभान अल्लाह पर उन ॻाल्हायो पर्दे जे पोयां उन ॻाल्हायो जवाब ॾे उन ॻाल्हायो ऐं मदीने वारे ॻाल्हायो बिना पर्दे जे आका इनामदार रूबरू ॻाल्हायो चओ सुभान अल्लाह। मुंहिंजे हबीब करीम जा आशिक सैयदना मूसा दुआ घुरी मौला पंहिंजो दीदार कर अल्लाह फरमायो लन तरानी आलम सगोरा इन ॻाल्हि खे सम्झनि था तरा वाहिद मुज़क्कर मुखातब जो सीगो मथा लऊ जो लफ्ज़ आयो त नफी ताकीद बणजी वियो मूसा साईं सां ख़िताब आहे मुंहिंजा प्यारा नबी तूं कॾहिं बि ॾिसी न सघंदे तूं लन तरा तूं मूंखे ॾिसी न सघंदे नबी आहे न सही समझियो त का हस्ती ॾिसण वारी आहे। सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह चओ केरा केरा जेको कायनात खे नवाज़ण वारो नबी आहे वॾे आवाज़ सां चओ सुभान अल्लाह कायनात खे नवाज़ण वारो नबी जंहिंजी हर अदा बेमिसाल इल्म बेमिसाल फहम बेमिसाल इल्म बेमिसाल शजात बेमिसाल सखावत बेमिसाल हर शइ मुंहिंजे हबीब जी बेमिसाल आहे या न। अदरे खे ॾिस पटको ॿधल आहे मुंहिंजो सम्झां थो साल जो बच्चो आहे पर निंड से निंड जागो जागो चार
मुझे आका जी हर शय बेमिसाल आ। करी खन हबीब जो शान बयान थे राजी आई। हाँ सुभान अल्लाह सर। हर शय बेमिसाल, हर अदा बेमिसाल, हबीब जी हर निस्बत बेमिसाल। कदें कदें बिगड़दा बाबा अल्लाह सां मिलाए छड़ियो। आज अब्दुल रशीद तकरीर कई अल्लाह सां मिलाए छड़ी नबी खे। वाजा वाजा एतराज भला अल्लाह खां जुदा आहे छा? ॻाल्हाए त सही, ॾाढा था ॻाल्हाए। खुदा जो कसम आहे अकुल कम न कंदो आहे। मिशकातुल मसाबी में हदीस आहे। सुहिणे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात फरमायो अल्लाह ताला पंहिंजो कुदरती हथ मुंहिंजे पुठीअ ते रखियो। आहे साईं, पुठीअ ते हथ। रब जी ज़ात खे कंहिंसां तशबीह न ॾिबी, तमसील न आहे, पर पंहिंजो ज़हन हला। तूं जेकॾहिं कंहिंखे भाकुर पाए मिलंदे त हथ किथे हूंदो? जवाब ॾे बा, ॾाढा जवाब ॾे, किथे हूंदो? पोइ हाणे छा चवंदी? जुदा आहे, मिलाए छॾी। किथे जुदा हो जो मिलाए छॾियोसीं? असीं छा मिलाईंदासीं? पाण घुराए एतिरो वेझो बनाए जो कुरान करीम में फरमाई वन नज्म इज़ा हवा मा दल्ल साहिबुकुम वमा गवा वमा यंतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वहयुन यूहा अल्लमहु शदीदुल क़ुवा ज़ू मर्रह फस्तवा व हुवा बिल उफ़ुक़िल आला सुम्मा दना फतदल्ला फकान क़ाब क़ौसैन अदना। अरबी में तफसीर मजहरी खोले सूरत नज्म खे पढ़। कन तफसीर ने लिखियो त जिब्रील सगोरे के नबी करीम फरमायो त मूंखे असली सूरत पंहिंजी ॾेखार। पोइ पासे में ओभर पासे खां बि बीठो, पर जो खोली सॼो पासो भरिजी वियो। उनखे ॾिठो हई अल्लामा सनाउल्लाह पानी पत्ती नक्शबंदी सिलसिले जो बुज़ुर्ग आहे। हज़रत ख्वाजा मज़हर जान जाना जो मुरीद आहे। शाह वलीउल्लाह मुहद्दिस दहलवी जो शागिर्द आहे। हदीस जे फन में बेहकील वक़्त सॼो वेंदो आहे। फन जो इमाम, रूहानियत में आला मकाम ते फाइज़ आहे। लिखे तो ज़मीरन खे टेड़ियो न, जिब्रील सगोरे के हिते न आयो। हिते जो कुछ बयान थियो आहे मुहम्मद घोट जो शान आहे। खुदा हबीब खे वेझो थियो आहे, हबीब खुदा खे वेझो थियो आहे। केतिरो वेझो थियो आहे? ही तुंहिंजा ॿ भेरूं हिक ॿिए खां परे आहिनि। रब चए थो आओ अदना, मुस्तफ़ा मूंखे इन्हनि खां वधीक वेझो आहे। कर जुदा, कर परे, केॾा परे कदे परे थी न सघंदो। चओ सुभान अल्लाह, चओ सुभान अल्लाह, वॾे आवाज़ सां चओ सुभान अल्लाह। मुझे हबीब जो शान अॻिते बि इंशाअल्लाह ईंदो। मूं अर्ज़ पे कयो रमज़ान पाक जे मुतालिक़ मुंहिंजा भाउ, मुंहिंजा अज़ीज़, मुंहिंजा दोस्त, इन महीने जो क़दुरु कर। मुंहिंजा हबीब फरमाइनि था पिया, हज़रत मूसा अलैहिस्सलाम अल्लाह खां दुआ घुरी मौला दीदार करा। रब फरमाया तूं ॾिसी न सघंदे। या अल्लाह, भला मां जॾहिं दुआ थो घुरां, मुझी दुआ ऐं तुंहिंजी पाक ज़ात जे विच में हिजाब आहिनि। अल्लाह फरमायो हिजाब हूंदा पर दुआ खे रोक न थींदी। या अल्लाह, भला कंहिंजे अॻियां हिजाब खजी बि वेंदा हल। फरमान थियो हाओ आख़िरी दौर ईंदो, मुंहिंजो हबीब सुहिणो दुनिया ते दीन जी दावत ॾींदो। जेके मुंहिंजी मुस्तफ़ा ते कलमूं पढ़ंदा मोमिन बणजंदा। मां अल्लाह उन्हनि ते रोज़ा फर्ज़ कंदुसि। शाम जो टाइम हूंदो, वात मां बुखार निकिरंदा, उब अंदर जी निकिरंदी, गैसूं निकिरंदियूं, वात में बू थी वेंदल। उहा बू मूंखे मुश्क खां वधीक प्यारी हूंदी। जॾहिं रोज़े खोलण जो टाइम थींदो, हथ खणी दुआ घुरंदा। मुंहिंजा प्यारा नबी, उन्हनि जी दुआ जॾहिं मथी ईंदी आहे त मां अल्लाह पर्दा परे करे छॾींदो आहियां, हिजाब हटाए छॾींदो आहियां। मुस्तफ़ा खां
रदी अल्लाह ताला अन्हु ईद जी नमाज पढ़ी आ। हिकिड़ो हथ हज़रत हसन पुट नंढड़े खे आ, ॿियो हुसैन खे आ, ॿई चीचिन मां वठो पिया अचनि। कंहिं जो निहारीन त हज़रत अलीअ जे अखियुनि मां पाणी वही रहियो आ। पुछनि था बाबा ईद जो ॾींहुं आ, हबीबनि जे पुछां ईद पढ़ी अथव, पाणी छाजी लाथो वहे? पाण समय था पिया अब्बा तव्हांखे कहिड़ी ख़बर, मूं रोज़ा बि रखिया, तरावीह बि पढ़ी, क़ुरान करीम जा ख़तमा बि कढिया, अल्लाह जी इबादत बि कई आ, अञा बि रोआं थो या अल्लाह मता मूं तुंहिंजे महिमान जो क़दुरु न कयो हुजे, का बेक़दरी थी हुजे त मूं अलीअ ते नाराज़ न थिजां। तूं वरी ईद जे ॾींहुं बछ रखंदो आहीं कुतनि जी, ईद जे ॾींहुं कबड्डी मैच, ईद जे ॾींहुं मलाखड़ो, ईद जे ॾींहुं बुराइनि जा अड्डा, ईद जे ॾींहुं नयूं फिल्मूं हलाईंदो आहीं, 30 ॾींहनि वारी रहमत जे मथां घुमरो ॾेई बीही रहंदो आहीं। मुंहिंजे हबीब जा आशिक, मदीने वारे मीर जा सच्चा उम्मती, रोज़ा रख, बच्चनि खे रखा, तरावीह पाबंदी सां पढ़, चओ सुभान अल्लाह। अल्लामा शामी लिखा दुर्रे मुख्तार जो शरह फिक़ह में, फिक़ह रद्दुल मुख्तार, उन में लिखे तो जन हज़रत अमीर उमर साईं सख्ती कराए ऐं तरावीह जी पाबंदी कराए, महबूब जी मस्जिद माण्हुनि सां भरिजी। अबा किथे? जवाब त ॾियो, विसरी थो वञेव। किथे? शहर नबी की बात न पूछो, उनकी बड़ी है शान। वाह मुझे हबीब जा शहर, रहमत जा बहर, हबीब जा शहर, शहर नबी की बात न पूछो, उनकी बड़ी है शान। सुभान अल्लाह चवंदो हल। शहर नबी की बात न पूछो, उनकी बड़ी है शान, उनकी बड़ी है शान। मुझको मदीना, तुझको मदीना, सबको मदीना, मुझको मदीना, मुझको मदीना, मुझको मदीना, खुल्दे बरी का नक्शा लगता है। मुझको मदीना, खुल्दे बरी का नक्शा लगता है। महफिल ज़िक्र नबी का मंजर कैसा लगता है। महफिल में मौजूद है आका, ऐसा लगता है। सुभान अल्लाह। चा महबूब करीम जो मिठो शहर, चो सुभान अल्लाह। अल्लाह ताला मूंखे तोखे सभिनी मुहब्बत वारनि खे उन जो दीदार नसीब करे, हाज़री नसीब फरमाए। सैयदना रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मुहब्बत वारो हबीब करीम अलैहि सलाम जा प्यारा सहाबी तरावीह ते आया। हजरत अमीर उमर साईं सख्ती सां पाबंदी, दुरूद पर सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। रमज़ान पाक जो एहतराम तरावीह जी ॻाल्हि पियो कयां। हज़रत अमीर उमर, चओ सुभान अल्लाह, चओ सुभान अल्लाह। मुस्तफ़ा जो सहरो, अलीजुल मुर्तज़ा जो न्याणो, सैयदा खातूने जन्नत जे अदब वारो, सब कूड़ हीअं बि कई, हीअं बि कई, हीअं बि कई। हबीब जा आशिक हो। तारीख़ उहा अखियुनि ते आहे जेका क़ुरान हदीस जे ज़िद में न अची, क़ुरान हदीस जे टकर में न अची, क़ुरान हदीस जे मुक़ाबले में न अची। जे हदीस क़ुरान जे मुक़ाबले में तारीख़ी वर्क आया, तारीख़ छॾे ॾिनी, अल्लाह जे क़ुरान खे न छॾे। चओ सुभान अल्लाह।
अल्लाह फरमाए तो या अय्युहन नबी हस्बुकल्लाह व मन इत्तबअक मिनल मुमिनीन। ऐ मुझा नबी तुझे ला अल्लाह काफिया ऐं तुझे दीन जे खिदमत जे ला मोमिनन मां जेको तुझो ताबियो छ उमर उहो काफिया। रूए ज़मीन ते इस्लाम खे पखेण वारो उमर आ, काफ़रन खे कलमा पढ़ाइण वारो उमर आ, मुल्कन में मस्जिदूं ठहराइण वारो उमर आ, ज़ालिमन जे ज़ुल्म खे रोकण वारो उमर आ। ॾींहं जो फ़ैसला करे रात जो मुंहं ते निकाब लगाए मदीने जे घिटनि में ग़रीबन जे संभाल लहण वारो हज़रत अमीर उमर। चओ सुभान अल्लाह, चओ सुभान अल्लाह। एड़े दिलबर जी ज़ात गिरामी ता कुर्बान थिजी। पान फरमायो असहाबी सगो रहो को बि सुस्ती न करे, पाते न पवे, सब नबी पाक जे मस्जिद में तरावीह पढ़ो। आया मस्जिद भरजी वई, सैयदना अली जिल मुर्तज़ा रज़ी अल्लाह अन्हु तशरीफ़ फरमा। अल्लामा शामी लिखे तो दुर्रे मुख्ताज और शार है हजरत अली मस्जिद दे निहारे किन दिल बरंदे निहारे बत्तन जी चमकाट निहारे ऐं दुआ घुरी अल्लाहुम्मा नव्वर कबर उमर कमा नव्वर मसाजिदना। रब करीम जे उमर फारूक साजे मस्जिद खे रोशन बनायो या उन जी कबर खे रोशन बना। मुझे दिलबर जी दुआ कबूल आ, हबीबन जी अॻी मेहरबानी ही। अमीर उमर अज भी गुंबद खिदरा जे शाम में आ, हबीबन जी पासे में आ, हबीबन ते जेका रहमती बारानी थी रही आ, उमर ते भी थी रही आ, बांग ईंदी आ। सुभान अल्लाह चओ हबीब ज़िंदा आहिनि ॿुधंदा हल। अमीर उमर बि ज़िंदा ॿुधंदो आ, जवाब सलाम जो ॾींदो आ, जेको वेंदो तंहिंखे गॾींदो आ, जेको साहिल आ तंहिंखे न छॾींदो आ, उनखे जेको अंदर में इश्क जी इमारत अॾींदो आ। हबीब जा आशिक़ पाबंदी सा तरावीहूं पढ़ो, रोजा रखो, खत्म कुरान बुधन सुन्नत, अल्लाह जे मोहब्बत में रहो। अल्लाह ताला असा तव्हां खे ॿुधाए थो त मुंहिंजा बानो तव्हां पान में केॾी बि पावर समझो, सदर आहियो, वज़ीर आज़म आहियो, पर जॾहिं तव्हांजो मिट माइट मां अल्लाह मारण ते थो अचां हुन ईसा खे निर्घट में फासायां थो ऐं निहारियो वेठा छॾायो सुन छॾायो फलौला इन कुंतुम गैर मदीनीन तरजिऊनहा इन कुंतुम सादिकीन। सच्चा आयो त अव्हां जी ताकत वॾी आ, छॾायोसि मोटायोसि। छो था शुगारो ॾियो, छो था रो, छो था रीहूं कयो। हा अब्बा, हा अम्मा, हाय मुंहिंजा दिलबर पुत्र, रीहूं रड़ियूं न कयो, छॾायो। मौला आजिज़ आहियूं, मौला कमज़ोर आहियूं, नादार आहियूं, ग़लतियूं कयूं था, पर तूं ॿुधा त जेकॾहिं तुंहिंजी इबादत वारा थींदासीं, तुंहिंजे दरबार में वेझा थींदासीं, तुंहिंजे कुर्ब जी कैफ़ियत मिली वेंदी, तूं रब करीम राज़ी थी वेंदे, पोइ छा थींदो? अल्लाह फरमाए थो फअम्मा इन कान मिनल मुक़र्रबीन फरऊहुं व रैहानुं व जन्नत नईम। चओ सुभान अल्लाह। जेकॾहिं मुंहिंजो मुक़र्रब हूंदो, सुभान अल्लाह चओ, कर्रब युकर्रिब तक़रीबन, मुक़र्रब हूंदो, मुक़र्रबन मां हूंदो, वेझन मां हूंदो, पोइ उन जी सकरात न हूंदी। उन महल बि मदीने वारे जी मुलाकात हूंदी, अजीब रहमती बरसात हूंदी, उन जे मथां निगरानी करण वारी हबीब जी ज़ात हूंदी, उन जे लाइ रात नंढी न जन्नत वारी रात हूंदी,
उनखे जॾहिं तव्हां क़ब्र में रखंदव, दुनिया जे कमरे में एसी लॻाईंदा आहियो, दरवाज़ा बंदि कंदा आहियो, दरियूं बंदि कंदा आहियो, किथां सोराख न हुजे, गरम हवा अंदर न अचे, फुल कमरो बंदि करे एसी चालू कंदा आहियो। मां रब करीम उन जे लाइ जन्नत मां कनेक्शन मिलाए उन जे क़ब्र खे जन्नत जी हीर ॾेई जन्नत जी एसी हणी ॾींदो आहियां। क़ब्र में सुतो पियो आहे, क़ब्र में आरामी आहे, ॿुधंदो बि आहे, ॾिसंदो बि आहे, दुआ कंदो बि आहे, मथे खे सुञाणंदो बि आहे। तूं मथां बि चइजे अस्सलाम अलैकुम, तुंहिंजो जवाबु ॾींदो आहे, तुंहिंजे लाइ दुआ घुरंदो आहे। उनजी नज़र तो ते बि हूंदी आहे त मदीने वारे ॾे बि हूंदी आहे। मुक़र्रब थे छा थे फ़अम्मा इन कान मिनल मुक़र्रबीन। आलम सगुरा वेठा आहिनि, मां ना अहल छा ॻाल्हाए सघां। कुदसी हदीस आहे त अल्लाह जो तक़र्रुब अल्लाह जे नफ़ली इबादत सां थींदो आहे। कुदसी हदीस आहे, सैयदना अबू हुरैरा रावी आहे, मिशकातुल मसाबीह में बाब ज़िक्रिल्लाह अज़्ज़ व जल्ल व तक़र्रुब इलैहि में पढ़ी ॾिसो। मुत्तफ़क़ुन अलैहि हदीस आहे, मुस्तनद हदीस आहे। रब चए थो बानो मूंखे वेझो थींदो आहे, वेझो थींदो आहे, मुक़र्रब थींदो आहे, एतिरो वेझो थींदो आहे जो मां उन जो हथ, उन जो कन, उन जो पेर, उन जी ज़ुबान, उन जी अखि थींदो आहे। वेझो बि वेंदो आहे, परे बि वेंदो आहे, वेझो बि वठंदो आहे, परे बि वठंदो आहे, वेझो बि ॾिसंदो आहे, परे बि ॾिसंदो आहे। ज़ाहिर में परे आहे पर हक़ीक़त में मूं अल्लाह जो प्यारो पंहिंजे प्यारनि खे त वेझो आहे पर मदीने वारे जे बि क़दमनि करीमनि खे वेझो आहे। कुर्बे ख़ुदा नसीब थे। सुन्नी तू अकीदो खुलियल ॿुधाईंदो कर, मुझ न असांजे ला इलाहा इल्लल्लाह बहक़ मुहम्मदुर रसूलुल्लाह बे चओ, मुहम्मदुर रसूलुल्लाह बे हक़। असांजे ला बैतुल्लाह बि अख जो नूर आहे त मदीनो बि नूर आहे। ॿई शहर असांजे लाइ क़ल्ब जो करार, सीने जो सुकून, अंदर जो आराम। मोहब्बत वारे छा फरमायो, मक्के में बरसते हैं अनवारे खुदाबंदी, रहमत का लगा देखा बाजार मदीने में, रहमत का लगा देखा बाजार मदीने में। महबूब खुदा का है दरबार मदीने में, है उम्मत यासी के गमखार मदीने में। पुछो तो वञे दरवेश खां, मौली बदरदीन साहब पुछे सौदा लंडन वियो है? जी हा। न्यूयॉर्क, वाशिंगटन, रब से शल पनाह में रखे। अफगानिस्तान जे मसइले खे ॾिसी मायूस न थियो, दुआऊं घुरंदा कयो अल्लाह ने काफ़िरनि जी कुवत खे तबाह करे। रूह ज़मीर ते कुवत हुजे त मदीने जे मीर जे आशिक़नि जी हुजे, मुहम्मद घोट जे प्यारनि जी हुजे, या रसूल अल्लाह जे नारनि जी हुजे। सुस्ती न कर पियो, दुआऊं घुर पियो बादा। हाँ, मुंहिंजा हबीब जा आशिक़ भाई न्यूयॉर्क खे ॾिठुम, वाशिंगटन, पेरिस ॾिठुम, पोइ वरी मदीने जी तारीफ़ पियो करी। चए तो हाँ कयां थो। छो छाजे करे? चए तो दुनिया की कोई बसती लगती नहीं है दिल को। को शहर ॿियो नथो वणे, नथो वणे, छा कयां? दुनिया की कोई बसती लगती नहीं है दिल को, क्योंकि रह के मैं आया हूँ दिन चार मदीने में,
क्योंकि रह के मैं आया हूँ दिन 4 मदीने में, महबूब खुदा का है दरबार मदीने में। तो सुभान अल्लाह। खुदा नसीब करे, राजी हबीब करे, किस्मत अजीब करे, सफर गरीब करे। सुभान अल्लाह। चा हबीब जा आशिको तो छा समझो। अल्लाह ताला जी सां अता बरकात मोहब्बत वारो मुकर्रब बानो जेको थींदो आहे, अल्लाह जे दरबार जो बरगुज़ीदो थींदो आहे। अल्लाह फमत फरऊहु व रैहान व जन्नत नईम। उन्हें जे लाइ राहतूं आहिनि, उन्हें जे लाइ ख़ुशबू जा गुल आहिनि, उन्हें जे लाइ नेमतुनि वारी जन्नत आहे। क़ब्र में सुतो पियो आहे, मुर्दो नाहे, क़ब्र में सुतो पियो आहे, ज़िंदा आहे। चओ चओ ॿुध न। इश्क़ नबी में जो मर जाए वो कब मरता है। जागी पियो कौन सोचे सुभान अल्लाह। इश्क़ नबी में सुभान अल्लाह। इश्क़ नबी में जो मर जाए वो कब मरता है, वो कब मरता है। दिल की दीद से, दिल के दीद से, दिल के दीद से, हिना नखनसान है, दिल के दीद से जो उसे देखे जिंदा लगता है। दिल के दीद से, दिल के दीद से, दिल के दीद से जो उसे देखे जिंदा लगता है। महफिल जिक्र नबी का मंजर कैसा लगता है। महफिल में, महफिल में मौजूद है आका ऐसा लगता है। मुर्शिद वठण जो मतलब समझ, पाण खे फना करण, पाण खे जवाब दे फना करण। सुभान अल्लाह चा, सुभान अल्लाह चा। अल्लाह मर्तबा इहे नथा मिलन। ख्वाजा उबैदुल्लाह अहरा, अल्लाह जो कामिल वली, हजरत अल्लामा जामी जो मुर्शिद, जामी जो मुर्शिद कहजो नथो ॻाल्हाए। वो गिला कजे त मौलवी थकिजी पियो। ॻाल्हा त सही न, छा थो चवे? दर्द जो दुखायल, शिकायत। ए इश्क़ नबी मेरे दिल में भी तू आ जाना। जामी अचियो याद। ए इश्क़ नबी मेरे दिल में भी तू आ जाना। मुझको भी मोहम्मद का दीवाना बना जाना। चओ सुभान अल्लाह। असा के हरू भर देर कंदा आहियो, ना तू असी भी तव्हांखे ॿुधायूं। हरू भर देर कंदा आहियो, थींदी कई वायदा गुस्सी जा, कई वायदा गुस्सी जा। अॻिते खुटंदी कान का। सुभान अल्लाह। मुझको भी मोहम्मद का दीवाना बना जाना। जो रंगों के रूमी पर और जामी पे चढ़ाया था, उस रंग की कुछ रंगतें मुझ पे भी चढ़ा जाना। मुर्शिद जे वठण जो मतलब इहो आहे, कीनू रखण,
हसद करन, गिला करन, कूड़ हणन, मुर्शिद जे दरबार में वेही ॿियनि जे लाइ ग़लत सोचण, इहा फ़क़ीरी न आहे, इहा मुरीदाप न आहे। मुरीद पंहिंजे मुर्शिद जे मोहब्बत में फना हूंदो आहे, ग़ैर ॾे तवजो न कंदो आहे। जे कामिल मुर्शिद जी मोहब्बत आहे त रंग लॻी वेंदा, कम ठही वेंदा, गुनाह मुक़र्रब हुजी कामिल। हज़रत क़िबला मुफ्ती मोहम्मद साले साईं आलिम रब्बानी मुआज़ पे कयो त मदीने वारे जे दरबार मां पुछो त साईं आलिम जो मक़ाम केतिरो आहे? हबीब फरमाए था क़यामत जो ॾिहाड़ो थींदो पक। अल्लाह फरमाए थो इज़ा वक़अतिल वाक़िआ लैसा लवक़अतहा काज़िबा ख़ाफ़िदतुर राफ़िआ। जॾहिं वाक़िअ थियण वारी क़यामत वाक़िअ थींदी, उनखे केर बि कूड़ो चई न सघंदो। के हेठि थी वेंदा, के मथे थी वेंदा, के जहन्नम ॾे वेंदा, के जन्नत ॾे वेंदा। जन्नत वारा जहन्नम वारनि खे यादि करे पुछंदनि हवाल ॾियो। अल्लाह जे क़ुरान फरमायो कुल्लु नफ्सिन बिमा कसबत रहीनतुन इल्ला अस्हाबल यमीन फी जन्नाति यतसाअलून अनिल मुजरिमीन मा सलककुम फी सकर कालू लम नकु मिनल मुसल्लीन व लम नकु नुतइमुल मिस्कीन व कुन्ना नखूदु मअल खाइदीन व कुन्ना नुकज़्ज़िबु बियौमिद्दीन हत्ता अतानल यकीन फमा तनफ़अहुम शफ़ाअतु शाफ़िईन। चओ सुभान अल्लाह। आजा जो कुल्लु नफ्सिन बिमा कसबत रहीना, हर नफ्स पंहिंजे कमाई में गह पियल हूंदो। इल्ला अस्हाबल यमीन, मगर सजी जा साहिब फी जन्नात बेहिश्तन में हूंदा। यतसाअलून अनिल मुजरिमीन, मुजरिमन खां पुछंदा मा सलककुम फी सकर, अवां खे दोज़ख में कंहिं दाख़िल कयो? जागो था। जनरल स्टोर हुजे तो भलो न, कुरान हदीस फ़िक़्ह तसव्वुफ़ तारीख़ अशआर हर शइ हुजे, मज़ो तॾहिं। दुरूद पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैहि। पुछंदा जहन्नम वारनि खां हेॾे निहारियो अबा जन्नत किथे आहे? विसरी वई अथव कहिड़े आसमान ते? सतें आसमान खां बि मथे, ज़मीन खां हिन आसमान जे हेठिएं छित ताईं 500 वर्ष जो पंध, वरी वेकर आसमान जी 500 वर्ष जो पंध, माना साल जो मुफ़ासिलो हिकिड़ो आसमान जो मछो हिसो। 7 आसमान 7000 साल, साल न पर 7000 साल। उन खां मथे जन्नत, जहन्नम वरी ज़मीन 7 खां बि हेठि। नजदी आलिमन जो जय्यद आलिम अल मन्नार नाले तफ़सीर लिखियो अथई। उहो तो लिखे रशीद रज़ा साहिब त जन्नतूं मथे जहन्नम हेठि, विच ते 1000 सालनि जो फ़ासिलो हूंदो, 1000 सालनि जो। पोइ जन्नत वारनि जो सॾु जहन्नम वारा कीअं ॿुधंदा? नथा चओ सुभान अल्लाह? क़ुरान पाक जा चिट्ठा लफ़्ज़ फी जन्नत, जन्नत में हूंदा सहाबे यमीन यतसाअलून अनिल मुजरिमीन, पुछंदा मुजरिमन खां मा सलककुम फी सकर। ईअं रुॻी पुछा कोन कंदा त फलाणे जो कहिड़ो हाल? न, पुछंदनि तव्हांखे जहन्नम में कंहिं दाख़िल कयो आहे, कहिड़ा अमल कयव जो जहन्नम में विया आहियो? कालू लम नकु मिनल मुसल्लीन, चवंदा निमाज़ न पढ़ंदा हुआसीं, वलम नकु नुतइमुल
नुतइमुल मिस्कीन, मिस्कीन खे न खाराईंदा हासीं। वकुन्ना नखूदु मल खाइदीन, अजायूं ॻाल्हियूं कंदड़नि सां गॾु वेही वेंदासीं। वकुन्ना नुकज़्ज़िबु बियौमिद्दीन, क़यामत खे कूड़ो चवंदा हासीं। हत्ता अतानल यकीन, तव्हांजो मौत असां वटि आयो। अल्लाह फरमाए थो जॾहिं क़यामत खे कूड़ो चवंदा काफ़िर बणिजी वेंदा। फमा तनफ़अहुम शफ़ाअतु शाफ़िईन, पोइ उन्हनि खे शफ़ाअत कंदड़ जी शफ़ाअत नफ़ो न ॾींदी। चओ सुभान अल्लाह, चओ सुभान अल्लाह। ओहो क़यामत जो ॾींहुं है। इज़ा ज़ुलज़िलतिल अर्दु ज़िलज़ाला, ज़मीन धुबंदी। व अख़रजतिल अर्दु अस्क़ालहा, मय्यत सोन जूं खाणियूं चांदीअ जूं खाणियूं जेके पर ॿाहिरि कढींदी उछलाईंदी। व क़ालल इंसानु मा लहा, इंसान चवंदो हिन खे छा थियो आहे। व अन्न रब्बका औहा लहा, अल्लाह जो आर्डर हूंदो बयान कर, बयान कंदी। यौमइज़िन तुहद्दिसु अख़बारहा, गुनाह ॿुधाईंदी। या अल्लाह हिन मूं ते ज़िना कई, हिन मूं ते चोरी कई, हिन मूं ते लुट मार कई, हिन मूं ते शराब पीतो हो, हिन मूं ते रिश्वत खाधी, हिन मूं ते व्याज खाधो हो, हिन परावनगत क्या सब बयान कंदी। इंसान हैरान थी वेंदो कीअं थी ॿुधाए। अल्लाह फरमाईंदो मुंहिंजो हुकुम हूंदो। उहो क़यामत जो ॾिहाड़ो जंहिंजे लाइ बीजा ते इरशाद आहे। या अय्युहन्नास तक़ू रब्बकुम इन्न ज़लज़लतस्साअत शैउन अज़ीम, यौम तरौनहा तज़हलु कुल्लु मुर्दियतिन अम्मा अरदात व तदउ कुल्लु ज़ाति हम्लिन हम्लहा व तरन्नास सुकारा व मा हुम बिसुकारा वलाकिन्न अज़ाबल्लाहि शदीद। ओहो क़यामत जो ॾींहुं अचे पियो। मदीने वारे साईं आंगुर मुबारक हीअं खणी फरमाईं जे हिन आंगुर खे हीअ वेझी आहे ईअं क़यामत मां वेझाईं। देर न है। हबीब करीम जा आशिक तफ़सीर क़र्तबी लिखियो आहे, रूहुल मानी आंदो आहे। क़यामत जो ॾिहाड़ो थींदो, हिकिड़े माण्हू जा अमल तुरंदा, हिकिड़े पासे नेकियूं ॿिए पासे गुनाह। गुनाह घणा नेकियूं थोरियूं परेशान। यार शायद जहन्नम ॾे वञिबो। आच तो हिकिड़ो ककर ईंदो, छा ईंदो? सहाबतुन अज़ीमतुन, वॾो ककर ईंदो। ओहो अचे नेकिन वारे पुड़ में पवंदो, नेकियूं वधी वेंदियूं, गुनाह थोरा थी वेंदा। मुंहिंजे महबूब करीम फरमायो, दिल पर हबीब फरमायो, हैरान थी वेंदो या अल्लाह यो ककर कहिड़ो हो। फरमान ईंदो, इहो तुंहिंजो इल्म हो जेको तूं माण्हुनि खे पढ़ायो हो, यो ककर बणिजी तुंहिंजे लाइ आयो आहे। हूअं तो में अमली कोताहियूं हुयूं, पर हाणे इन जे सदके हल तुंहिंजी जाइ जन्नत। आलमन जो कदर कर सुन्नी, हाश न वञा। जॾहिं ॿिया मज़हब टुटंदा आहिनि त जवाब आलम ॾींदा। कसम थी रब जो ॿुधा हा या न? ॻाल्हाए त सही, ॿुधी छो थो वञी? उलमा लिखनि, उलमा जवाब ॾियनि, उलमा महिनतूं कनि, उलमा ग़ुलामी ॾियनि। पोइ मुंहिंजे मदीने वारे आका क़दुर कंदे फरमायो त यूज़न मिदादुल उलमा बिदिमाए शुहदा फयतरज्जह मिदादुल उलमा अला दिमाए शुहदा। कर्तबी में हदीस मौजूद आहे, मूं 6 जुल्द तफ़सीर में लिखी छॾी आहे। मदीने वारे फरमायो क़यामत जो ॾिहाड़ो थींदो, शहीदनि जो रत आलमनि जे लिखण वारी मस तोड़ी वेंदी। पोइ मस रब करीम शहीदनि जे रत खां बि वधीक इज़त ॾींदो। जागी पियो, होशियार आहीं।
हजरत क़िबला मुफ्ती मोहम्मद सालिह आलम रब्बानी सालिह कामिल मदीने वारे जो आशिक हुयो अल्लाह ताला खां दुआ है रब करीम उन जे बच्चे खे इन मोहब्बत ते कायम रखे, इश्क रसूल ते दायम रखे, सुन्नियत जे खिदमत जो जज्बो अता फरमाए, जवानी में अल्लाह जी इबादत में लगी वने, इश्क रसूल में लगी वने, क़यामत जो ॾिहारो थे त मुफ्ती मोहम्मद सालिह साईं पंहिंजे बच्चे ते फ़ख्र करायो थे त ही मुंहिंजो पुट हो त अकेलो पर लखन जो मट सी ॾेखारियो अथई। निंड न करे टोपी मदीने वारे नसीब थई, होशियार थी दुरूद पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। नथा पढ़ो, वॾे आवाज़ सां पढ़ो, वॾे आवाज़ सां। فأما إن كان من المقربين فروح وريحان وجنة نعيم। पूरी दुनिया जे वहाबियत जो इमाम, नजदियत जो इमाम, अदा शोर न कयो। ब किस्तूं हन, हिकिड़ी औरत जो पर्दो ऐं मकाम, ॿियो सुन्नत ऐं बिदअत। यार ही कयो बिदअत, तीजो बिदअत, भई बिदअत छा आहे सुन्नत छा आहे। आस्ते आस्ते शोर न कयो, वठणियूं आहिनि वठो, न त तव्हांजी मर्ज़ी। ॿुधो दुरूद शरीफ़ पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मुक़र्रब बाने ते केॾी मेहरबानी आहे। अल्लामा इब्नुल क़य्यिम अल जूज़िया जंहिंखे शम्सुल अहमद सॾींदा आहिनि, मदीने मके में उन जे नाले ते लाइब्रेरियूं आहिनि, रोड आहिनि, स्कूल आहिनि, नजदिन जो पेशवा आहे। इब्ने कसीर मुफस्सिर जो उस्ताद आहे, इब्ने तैमिया जो प्यारो शागिर्द आहे। उन लिखियो आहे किताब रूह में त हिकिड़ो बुज़ुर्ग कंहिं जाइ खां वञी लंघियो त धरणो माण्हुनि जो निकितो ॿाहिरि बीठो। अजीब ॻाल्हि आहे, ॿाहिरि बीठो केरु हल। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अबा हिते मुक़ाम हो, तव्हां केरु आहियो? चयो असीं मुक़ाम वारा आहियूं। अरे थोरी सुभान अल्लाह चओ था जाओ। मां लिखंदुसि पर हवाले सां, पर जे ईअं लिखां त चई त भेण हणी छॾियईं। मौली बदरदी लिखे हणी छॾियईं। उहो थो लिखे जेको रूए ज़मीन ते रहंदड़ नजदिन जो इमाम, वहाबियत जो अॻवान। अरे सभु ॿाहिरि, चई कीअं बीठा ॿाहिरि? चई यार असां वटि क़ुरान पाक जे ख़त्म जो सवाब ख़ैरात वग़ैरह जो दर्जो ईंदो हो, ॿ टे ॾींहं थिया कोन आयो। असां चयो निकिरी ॾिसूं त छा थी वियो। निकिरी नथो चई सुभान अल्लाह। फतवा लॻा इब्नुल क़य्यिम ते, हिकु न ॿ न केतिरियूं हदीसूं आदियूं अथई। कर्तबी तज़किरह में आदियूं आहिनि, सुयूती शरह सुदूर में आदियूं आहिनि त इहे मज़ारनि में सुतल मुअल नाहिनि न। सुवाल थो थिए त अल्लाह ताला क़ुरान पाक में फरमायो आहे या अय्यतुहन नफ्सुल मुतमइन्ना इरजिई इला रब्बिक रादियतम मरदिया फदखुली फी इबादी वदखुली जन्नती। ऐ मुतमइन्ना नफ्स, मोट मुंह अल्लाह दे, मुझे बानन सां गॾु जन्नत में दाख़िल थी, आला इल्लीन में सालिहनि जो रूह रहायो थो वञे। पोइ क़ब्र में वरी आहे रूह कोन त कीअं था ॿुधनि, कीअं था ॾिसनि, कीअं था सम्झनि, कीअं था दुआ कनि, कीअं था हथ खणनि, कीअं था वसीलो वठो। इब्नुल क़य्यिम लिखे थो त जन्नत में रहंदे, आला इल्लीन में रहंदे, उन्हनि जे रूह जो जिस्म सां बिजलीअ वारो कनेक्शन मिलियल आहे, तार ॻंढियल आहे। सॾु कबो आहे त ॿुधंदा आहिनि, सलाम वराइबा जवाब ॾींदा आहिनि, वसीलो वठबो आहे, वसीलो बणजंदा आहिनि, हथ खणंदा आहिनि, रब खे वणंदा। चओ सुभान अल्लाह। इब्नुल क़य्यिम तसीं कमाल करे छॾियो।
अरबी में जो किताब रूह हुआ उन जे 73 सफ़े ते लिखे थो त नबी अखिन खां गायब कया विया आहिनि, अखिन खां जे मलाइक मुर्दा न आहिनि, ज़िंदा बि आहिनि, मौजूद बि आहिनि। चओ सुभान अल्लाह, ठरी छो वे जॾहिं ज़िंदा बि आहिनि, मौजूद बि आहिनि। सैयद यूसुफ बनोरी देवबंदी आलमन जो वॾो मौलवी जंहिंजे नाले ते कराची बनोरी टाउन आहे, उन खुद लिखो त मदीने जे मीर दुनिया जे छॾण खां पोइ संदन जेका हयाती आहे सा दुनियावी हिस्सी हयातीअ खां बि वॾी कुवत वारी हयाती आहे। अल्लाह अकबर, या रसूल अल्लाह, हक चार या अलीजुल मुर्तज़ा। अरबी में लफ्ज़ ॿुधायो इब्नुल क़य्यिम जा, गुय्यबू अन्ना ला नराहुम कमा ला नरल मलाइका हम अहयाउन मौजूदून। अखिन खां गायब आहिनि, जे मलाइक नथा ॾिसण में अचनि, आहिनि वेठा कुल्हनि ते कम पिया कनि, कलम कोन था ॾिसूं, पन्नू कोन था ॾिसूं, खड़को कोन था ॿुधूं, वेठा लिखनि, इहे नबी मौजूद आहिनि, ज़िंदा आहिनि। तुंहिंजो अक़ीदो जदो कोन्हे पर तूं जदो थी पियो आहे। केर तुझे पारा पको करे, केर मेहनत करे, केर सिखे, केर पढ़े। मदरसर में तो बेंचू पियो खड़कनि, अदा बच्चो ॾे पढ़े, हाँ साईं मुल्क जो हाल कोन्हे, मुल्क जो हाल। जे वरी पढ़ण ते आयो त ओधारी सोधारी सनद खीसे में, साईं नौकरी त ॾिजो, बेरोज़गार आहे। अरे तालिब इल्म तोखे मानी मिले पई फ़कर जी, कपिड़ो मिले पियो ज़कात जो, इल्म पढ़, इल्म पढ़, इल्म आतरो इल्म पढ़ जो रब पे राज़ी थे, मदीने वारो पे राज़ी थे। नाम निहाद मौलवी थी वक्त न मिला, टाइम दे इल्म खे। मुझे महबूब सुबहानी 25 साल बगदाद में ज़ाहिरी इल्म पढ़ियो। हमें दरस्तुल इल्म हत्ता सिरत कुतबा, इल्म पढ़ी मां कुतब जे मकाम खे पहुतो आहियां। इल्म पढ़, इल्म पढ़, इल्म पढ़, बचरा पढ़ा, आलम रब्बानी थी पर खुदा ऐं खुदा जे हबीब जे दरबार में इज्जत इल्म सां ही, अमल सां ही, इखलास सां। बेटा फरमाए थो वखर ढेरों ढेर पर विहाई दरवेसरा, कन विहाए वस कयो वखर वॾी अमीर, पर कनी कंदे सेर वखर विकामी वियो। अजाई जिंदगी गुज़रंदी, इटी ॾकर रांदि कंदे, फलाणी रांदि कंदे, पकोड़ा खापाईंदे, बिह खापाईंदे, फलाणो कमु कंदे, पर जे 7-8 साल अल्लाह जे इल्म खे ॾिनई, क़ुरान करीम खे ॾिनई, मुहम्मद घोट जे दीन खे ॾिनई, त पीढ़ियूं आबाद थी वेंदी। चओ सुभान अल्लाह, वॾे आवाज़ सां चओ, वॾे आवाज़ सां चओ। आयत जो सिलसिलो हले, फअम्मा इन कान मिनल मुक़र्रबीन फरौहु व रैहानु व जन्नतु नईम, व अम्मा इन कान मिन अस्हाबिल यमीन फसलामुल लक मिन अस्हाबिल यमीन। पर जे सॼी वारन मां सॼी छा निंड न करे टोपीअ वारा पिरी किथे न किरी, ज़हनी तरह अला किथे पियो फिरी। जाग जाग त खुलई भाग, होशियार थी। साईं बदरुद्दीन हर दफ़े वायदा भञे थो, समझी वञो सिंधीअ में, मुदीन हर दफ़े भञे थो। मूंखे चईसीं 8:30 ते तक केरा साईं 9 देर चई छॾियो आहे, 8:30 खे 11 थी विया, पर मूंखे इन मज़ार वारे खे ॾिसणो आहे। पोइ साईं बदरुद्दीन भाई न भाई ख़ुशि हुजे, खुली ॿुध, जेकॾहिं सॼी वारनि मां आहे सुभान अल्लाह। क़ुरान करीम तुंहिंजे मुहब्बत ऐं इश्क वारे दर्स तां क़ुर्बान थियां।
वअम्मा इन कान मिन असहाबिल यमीन, ये सॼे वारनि मां हूंदो। सॼे जो मतिलब छा? हिकु उहे माण्हू हूंदा जंहिंजे हथ में सॼे हथ में अमलनामा हूंदा। हिकिड़ा उहे हूंदा जेके अर्श जे सॼे पासे खां विहारिया वेंदा। अल्लाह फरमाए थो वअम्मा इन कान मिन असहाबिल यमीन फसलामुल लक मिन असहाबिल यमीन। ॿुधजो साईं, फसलामुल लक, फसलामुन लक, लक तुझे ला सलाम, कंहिंजी ला? मदीने वारे ला कहला फसलामुल लक मिन असहाबिल यमीन। हबीब जेके अर्श जे सॼे पासे खां बीठा हूंदा, जेके दफ़्तर सॼे हथ में खणंदा, उहे बि सोना तो ते सलाम पढ़ंदा हलंदा। छा चवंदा? छा चवंदा? साईं मौली साहब ॾिनी आहे चिठी, छा चवंदा? मदीने वारा हबीब प्यारा, मदीने वारा हबीब प्यारा है, मदीने वारा हबीब प्यारा। निगाहे करम रख जा भलारा भरम रख जा, मदीने वारा हबीब प्यारा। सभई चओ मदीने वारा निगाहे करम रख जा भलारा भरम रख जा, मदीने वारा। कुछ तो पढ़, तो जो नालो बि मदा खानन में लिखजे। खुल्क़िल अज़ीम तुझो अखलाक आलिया, तुझे दर तसाइल सुहना वरियो को न खालिया। खुल्क़िल अज़ीम तुझो अखलाक आलिया, तुझे दर तसाइल सुहना वरियो को न खालिया। सखावत तुझिया शफात तुझिया, हक सखावत तुझिया शफात तुझिया। निगाहे करम रख जा भलारा भरम रख जा, मदीने वारा हबीब प्यारा। च मदीने मदीने वारा हबीब प्यारा। वलो अन्नहुम में बीठो हुकुम साफ़ साईया, जेको दर ते पहुतो तंहिंजी ख़ता माफ़ साईया। सुभान अल्लाह। कुरान पढ़, कुरान पढ़। वलो अन्नहुम इज़्ज़लमू अनफुसहुम जाऊक। दिलबर तो वट अचनि, चयो तो वट अचनि। मदीने पाक में एयरपोर्ट रोड सां कई दावत में इब्राहिम नाले हिकिड़ो अरब आलिम आयो। चई वलो अन्नहुम वारी आयत उन दौर लाही, मुंहिंजो दलील कहिड़ो आहे? कुरान पाक के महदूद बनायण, मुक़य्यद बनायण, मुतलक़ दलील पेश कर। अंत आलिम, तू पढ़ियल नहीं कुछ, मां त गदागर आं मदीने वारे दरवाजे जो, पर दलील पेश कर। उन वक्त ला कहिड़ी आयत में, कहिड़ी मुतवातिर हदीस आ, मुस्तफीज़ा मशहूर रिवायत आ, पेश कर। निहारे चई न तू सही है, हमेशा ला है। चओ सुभान अल्लाह। वलो अन्नहुम में बीठो हुकुम साफ़ साईया, जेको दर ते पहुतो तंहिंजी ख़ता माफ़ साईया। इनायत तुझिया
हिमायत तुंहिंजी आ चओ इनायत तुंहिंजी आ हिमायत तुंहिंजी आ निगाहे करम रखजा भलारा भरम रखजा है मदीने वारा हबीब प्यारा सभई पढ़ायो मदीने किरोड़े दुरूद तोते किरोड़े सलाम आहिन अकीदत अदब सां पढ़ंदा अव्हां जा गुलाम आहिन फसलामुल लक मिन अस्हाबिल यमीन चओ सुभान अल्लाह अल्लाह ताला जी शान करीमी ता कुर्बान सलामुन अला इलियासी अल्लामा इब्न हजर मक्की तो लिखे त इलियासीन लफ्ज़ जी मुराद आहे आल यासीन मुहम्मद घोट तुझे बच्चन ते सलाम सुभान अल्लाह चा सलाम न पढ़ो पढ़ंदासी इश्क जे डाकन ते चढ़ंदासी किरोड़े दुरूद तोते किरोड़े सलाम आहिन अकीदत अदब सां पढ़ंदा अव्हां जा गुलाम आहिन बुधी तो पाण बजारा सुवालन जा सदसारा बुधी तो पाण बजारा सुवालन जा सदसारा निगाहे करम रख जा भलारा भर मुरख जा मदीने वारा हबीब प्यारा मदीने सुभान अल्लाह चो शेख अकबर रहमतुल्लाह अलैह लिखन था त जे नबी पाक दुनिया ते तशरीफ फरमा थी असहाबन के रूए जमीन ते दीन जे दावत ला मोकलियो ये जने पान अञा तशरीफ फरमा न थिया हा त नबी जे के हथन के मदीने वारे मोकलियो बेशक बेशक नबी सही मोकलियो सुभान अल्लाह कहे नबी पाक न थोची ॾाढा त चओ सीरत शामी पढ़ मवाहिब लदुनिया पढ़ सीरत हलबी पढ़ क़साइस कुबरा सुयूती जो पढ़ सब मुहक्किक उलमा मदार जो नबुवत पढ़ सब लिखन था त कायनात में वजूद मुहम्मदी अव्वल थियो वो रब जो हबीब पैदा नेमतू मां कया वंडींदो तू वंजा हत्ताक कलीम खे कलामुल्लाह कलाम खुदा जो दाज मिलियो मदीने वारे जे हथा मिलियो खलील खे दाज मिलियो मदीने वारे जे हथा मिलियो ज़बीह खे दाज मिलियो मदीने वारे जे हथा मिलियो जेके जो कुछ मिलियो दींदो खुदा है वठी ॾियण वारो मोहम्मद मुस्तफा है